कश्मीर, वाह कश्मीर, वाह कश्मीर। कश्मीर नीलम दरिया हाणे हितां असां वापसी वञूं पिया। वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त माशाअल्लाह सुभान अल्लाह। साईं ही आहे बुरबन। बुरबन पहिरियां ईंदो आहे, पोइ ईंदो आहे मरी। हाणे असां वञूं पिया मरी। सो राति स्टे थियो असांजो हिते बुरबन में। असांजी गाॾियूं बीठियूं आहिनि, 3 मंज़िल ते रहियल आहियूं। ही 4थी मंज़िल ते ॾाकण वञे थी, हेठि ॾाकण वञे थी। ही असद बीठो आहे। 3 कमरा वरिता हुआसीं, राति हिते रहियासीं। साईं नूर मोहम्मद ऐं भाउ अली रज़ा हिन कमरे में हुया। वाह वाह साईं, निंड सही आई न? वाह वाह ज़बरदस्त। उमास भाई राशिद तैयार वेठा आहिनि, हलण जी तैयारी में। हिन कमरे में भौजानी उमास ऐं राशिद हुया। तमामु बहितरीनु सिटिंग ॾाढी सुठी अथनि। ऐं हुन खां पोइ जेको आहे सो हीउ कमिरो, हिन कमरे में भाउ अली रज़ा वेठो आहे। अमजद हिन कमरे में असीं हुयासीं, अमजद मां असद ऐं सागर। डबल बेड आहे, वॾो कमिरो हुयो, वॉशरूम सुठा ऐं तमामु बहितरीनु सेटअप हुयो। ईअं सम्झो त माना मुकमल फ्लैट ई माना वरितो हुयो दोस्तनि, उन में हुयासीं। ॾाढी निंड सुठी आई माशाअल्लाह, वाह वाह फर्स्ट क्लास। हाणे तैयार थी नाश्तो करे पोइ हितां निकिरंदासीं कोमरी जे लाइ। हीउ रस्तो हिन तरफ़ कोमरी वञे थो, पोइ हेॾे वेंदासीं। साईं ही इस्लामाबाद फैसल मस्जिद। अॼु राति हिते इस्लामाबाद में ही स्टे थींदो, संगत सॼी गॾु आहे। केठा रही वो नालो फैसल नालो छा फैसल नालो नहीं सब ये नहीं यार अच्छा ये है सब नहीं जान ना